दोस्तों आगे ॿुधाईंदा हलूं त सिंधी मीडिया जो सभ खां वॾो अदाकार असद खान कुरैशी जी दबंग एंट्री थी चुकी आहे हिन ड्रामे में। अव्हांखे असां पहिरियों ॿुधायो हो त जंहिंमें आज़म महंगल बि दबंग एंट्री कई आहे। ज़हर ज़िंदगी खां पोइ ही वॾो ड्रामो आहे जंहिंमें असद खान कुरैशी ऐं आज़म महंगल पिणु कमु करे रहिया आहिनि। हीउ ड्रामो तमामु जल्द जेको आहे KTN ते नशर कयो वेंदो ऐं तव्हांखे मज़ो ईंदो। हीउ ड्रामो में जेको आहे एक्शन ऐं मज़ा सां फुल आहे। हीउ ड्रामो एक्शन सां भरियलु आहे जंहिंमें असद खान कुरैशी ऐं आज़म महंगल आम्हूं साम्हूं अदाकारी करिया आहिनि। दोस्तों हीउ ड्रामो हिकु दफ़ो तव्हां ॿुधाइण हलां तो सिंधी मीडिया जो सभ खां वॾो ड्रामो आहे जंहिंमें असद खान कुरैशी दबंग एंट्री थी चुकी आहे, जंहिंमें आज़म महंगल जी बि सिंधी मीडिया जो वॾो अदाकार आज़म महंगल जी बि एंट्री थी चुकी आहे। जंहिं हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे दानिश मंज़ूर ऐं कैमरामैन आहे आरफ चनो। ऐं दोस्तों हिन ड्रामे में जेको आहे हीउ ड्रामो KTN तां नशर कयो वेंदो तमामु जल्द ऐं हीउ ड्रामो जेको आहे नए साल जी शुरूआत में ऑनर कयो वेंदो। दोस्तों जीअं असांखे का नई जानकारी मिली आहे असां ज़रूरु सां शेयर कंदासीं, त पर अव्हांखे इहो पुछा कंदासीं त अव्हांखे हिन ड्रामे जो केतिरो इंतज़ारु आहे। जेतिरो मूंखे मैसेज अचनि था, छा अव्हांखे बि हिन ड्रामे जो एतिरो इंतज़ारु आहे? अव्हांजी कमेंट्स सां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हिन ड्रामे में तव्हांखे ॿुधाईंदा रहो त आज़म खान महंगल ऐं असद खान कुरैशी सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार आहिनि जंहिं हिन ड्रामे में कमु कयो आहे। तमामु जल्द हीउ ड्रामो ऑनर कयो वेंदो, तमामु जल्द हीउ ड्रामो स्क्रीन ते नज़र ईंदो। वीडियो को लाइक कया।